सरकार तालीम खाते में ओपीएस ते मुक़रर 18 ऑफिसर्स के हटाए छॾियो। अदालती हुकुम बाद ओपीएस वाधू चार्ज ऐं लुक आफ्टर चार्ज ते मुक़रर ऑफिसर्स के हटायो वियो आहे। अवांखे ॿुधायूं पिया सिंध सरकार तालीम खाते में ओपीएस ते मुक़रर 18 ऑफिसर्स के हटायो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था शाहिद मीरानी खां। जी शाहिद मीरानी, कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुल तारा तालीम खाते की अख्तियारनि पारां अदालती हुकुम खां पोइ ओपीएस इज़ाफ़ी चार्ज ऐं लुक आफ्टर चार्जनि ते वेठल 18 कामरनि खे उहिदनि तां हटायो वियो आहे। इन हवाले सां तालीम खाते जे सेक्रेटरी जी हिदायतनि खां पोइ जेको नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे उन में ॼाणायो वियो आहे त 19 ग्रेड जे डिप्टी डायरेक्टर शहीद बेनज़ीराबाद शम्स दल वटि 20 ग्रेड जे डायरेक्टर शहीद बेनज़ीराबाद जो उहिदो हुयो जेको हुन खां वापसि वरितो वियो आहे ऐं 19 ग्रेड जी डीओ आहे सेंट्रल तहसीन फातिमा, उहा डायरेक्टर सेकेंडरी तौर कराची में मुक़ररु कई हुई, उनखां हटायो वियो आहे। जॾहिं त 19 ग्रेड जो डीओ प्राइमरी साउथ आहे सबा महमूद, उनखे डायरेक्टर जी 20 ग्रेड वारी पोस्ट मिलियल हुई। 18 ग्रेड जे डिप्टी डीओ मलीर मुश्ताक मेमन खे डीओ प्राइमरी मलीर जी उहिदो मिलियल हुयो। शहीद बेनज़ीराबाद जे डिप्टी डीओ कुर्बान राव खे डीओ जी 19 ग्रेड वारो उहिदो मिलियल हो। इन समेत मजमूई तौर ते 18 कामरा आहिनि जेके 19 ऐं 20 ग्रेड में अदालती हुकुम जी भञकड़ी कंदे तालीम खाते जी अख्तियारनि पारां विहारिया विया हुआ। अॼु उहो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे जंहिंमें 18 कामरनि खे हटायो वियो आहे। जी महिरबानी अवां जी शाहिद मीरानी तफ़सील ॾियण लाइ। अदालती हुकुम बाद ओपीएस वाधू चार्ज ऐं लुक आफ्टर चार्ज ते मुक़रर ऑफिसर्स खे हटायो वियो आहे। तालीम खाते में ओपीएस ते मुक़रर 18 ऑफिसर्स खे हटाए छॾियो।